नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त मरियम नवाज़ ऐं कैप्टन सफ़दर जे वकील अमजद परवेज़ केस जी पैरवी खां माज़रत करे वरिती है। ऐवान फ्रीड रेफरेंस केस में मरियम नवाज़ ऐं कैप्टन सफ़दर जी अपीलनि ते केस में नयो मोड़ अची वियो। मरियम नवाज़ ऐं कैप्टन सफ़दर जे वकील अमजद परवेज़ केस जी ॿुधणी खां माज़रत करे वरिती है। इस्लामाबाद हाई कोर्ट में ऐवान फ्रीड रेफरेंस में मरियम नवाज़ ऐं कैप्टन सफ़दर जी सज़ा ख़िलाफ़ अपीलनि ते ॿुधणी थी। मरियम नवाज़ ऐं कैप्टन सफ़दर अदालत में पेश थिया, पर हुनजो वकील अमजद परवेज़ अदालत में पेश न थियो। मरियम नवाज़ ॿुधणी दौरान स्ट्रूम ते अची ॿुधायो त मुंहिंजो वकील अमजद परवेज़ कोरोना सबबि बीमार आहे। हू 2 ॾींहं अॻु मुंहिंजे केस जी ॿुधणी खां माज़रत करे वरिती है। मां हिकु ॿिए पटिशन फाइल करणु चाहियां थी। मुंहिंजी अपील ॿुधण खां अॻु मेरिट जे बजाए हिन पटिशन खे ॿुधियो वञे। मां कुझु हक़ीक़तूं हिकु ॿी पटिशन जे ज़रिए साम्हूं आणणु चाहियां थी। मूंखे वकील करण जे लाइ 1 महीने जो वक़्तु ॾिनो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।